अस्सलामुअलैकुम जी तव्हां खे अॻु में तो पोइ वीडियो में तव्हां ॿुधायो सब्जेक्ट ऐं प्रेडिकेट जे बारे में। हाणे पाण हिन जो सेशन में हलंदासीं त एक्सप्रेसिंग एनलार्जमेंट ऑफ सब्जेक्ट। असीं जेकर हिकिड़े फाइल में वधाव करियूं या एनलार्जमेंट ऑफ सब्जेक्ट जेकर पाण सब्जेक्ट में का शइ वधायूं त कीअं वधाईंदासीं, उन लाइ हिकिड़ो तव्हां लाइ एग्ज़ाम्पल ॾियूं था। हाणे तो पाण बिल्कुल अ गर्ल खयो आहे। अ गर्ल इज डांसिंग, छोकिरी नची रही आहे। हाणे इनखे जेकर पाण सब्जेक्ट खे थोरो वधाईंदासीं, एक्सपेंडिंग कंदासीं या एनलार्जमेंट कंदासीं, पाण कीअं कंदासीं त उन में पाण एडजेक्टिव्स के बि एडजेक्टिव आहिनि उन मां पाण खणंदासीं। हाणे ए ब्यूटीफुल गर्ल, ब्यूटीफुल छा एडजेक्टिव आहे, गर्ल पंहिंजो नाउन आहे। ए ब्यूटीफुल गर्ल पंहिंजो छा अची वियो, सब्जेक्ट में अची वियो। इज डांसिंग, डांसिंग में सिर्फ इज डांसिंग कंदासीं। ऐं अॻियां अचूं त एन इंडियन, एनी कंहिं बि मुल्क जो तव्हां नालो खणी सघो था, पाकिस्तानी खणी सघो था, इंडियन खणी सघो था, इटलियन, चाइनीज़, कहिड़े मुल्क जो तव्हां नालो खणी सघो था। ब्यूटीफुल गर्ल, a girl, a beautiful girl is dancing. An Indian beautiful girl is dancing. अगर पाण वरी जेकर अञा वधाईंदासीं त a tall and beautiful girl is dancing. इहो पंहिंजो छा आहे, सब्जेक्ट में पाण हिनखे वधायो आहे। उन की पाण वधाव कंदासीं त हिन में पाण अहिड़ा एडजेक्टिव आणींदासीं जेको नाउन खे जी वाखाण कनि, उन जा गुण या अवगुण सिंधी में पाण चवंदासीं, या मैनर जेके आहिनि उन जा उजागर करे थो, क्वालिटी ॾेखारे थो। त हिन छा आहे, ब्यूटीफुल आहे, छोकिरी छा आहे ब्यूटीफुल आहे। पर वरी अॻे में पाण ॾिसंदा हू कहिड़े मुल्क जी आहे, उहो मुल्क जो पाण हुन में एड कंदासीं त उन थी वियो। ऐं अञा उन कदबुत जेकर पाण कंदासीं एडजेक्टिव में वधीक ईंदासीं त टाल माना डिघी आहे, डिघी ऐं ख़ूबसूरत, छोकिरी नची रही आहे। हाणे सब्जेक्ट जो पाण वधाए कयो, हाणे पाण अॻिते ईंदासीं प्रेडिकेट ते। हाणे एक्सपेंडिंग ऑफ प्रेडिकेट या एनलार्जमेंट ॻाल्हि साॻी आहे। हाणे सब्जेक्ट पाण वधाव कयो, हाणे पाण प्रेडिकेट में वधाईंदासीं त कीअं वधायूं। हाणे ॾिसो पाण सब्जेक्ट में पाण साॻियो अ गर्ल आयो, पाण साॻियो मिसाल खणूं था जीअं सम्झण में आसानी थिए। अ गर्ल इज डांसिंग, साॻियो जुमिलो आहे, हिन में पाण सिर्फ सब्जेक्ट खे अ गर्ल कयो, इज डांसिंग खे प्रेडिकेट में रखियो। हाणे हेठि पाण प्रेडिकेट खे जेकर पाण वधायूं त कीअं वधायूं। अ गर्ल इज डांसिंग विथ अ बॉय, छोकिरी नची रही है कंहिं छोकिरे सां, छोकिरी कंहिंसां नची रही है, हिकु छोकिरे सां नची रही है। हाँ किथे नची रही है, अ गर्ल इज डांसिंग विथ ए स्मार्ट बॉय, हिकु स्मार्ट छोकिरे सां वो छोकिरी डांस करे रही है। ऐं आख़िरी जुमिले में पाण अचूं त अ गर्ल इज डांसिंग विथ अ स्मार्ट बॉय इन अ पार्टी। हाँ ॾिसो त पाण सब्जेक्ट जो वधाव कयो, सब्जेक्ट में जेके सब्जेक्ट जो क्वालिटीज़ आहिनि पाण रखियूं, सिर्फ़ उहे रखियूं। हाणे जेकर पाण प्रेडिकेट में वधायूं था त पाण प्रेडिकेट में सिर्फ़ वधाव कंदासीं छा, वर्ब जेको पाण इस्तेमालु कंदा आहियूं ऐं सेंटेंस में, उन खां पोयां पाण जेको वधाव करणो हूंदो पाण खे, उन खां पोयां वधाव कंदासीं। हाणे अॻियां सब्जेक्ट ऐं प्रेडिकेट, सब्जेक्ट प्रेडिकेट में पाण जुमिले जा ॿ हिसा कया। अॻियां हली पाण जुमिलनि जा क़िस्म सिखंदासीं ऐं उन्हनि खे पाण मुख़्तलिफ़ हिसनि में डिवाइड कंदासीं। जीअं प्रेडिकेट सब्जेक्ट में कयो, पोइ वरी पाण उनखे 3 पार्ट्स में, 3 हिसनि में विराईंदासीं ऐं अॻियां वञण लाइ वीडियो पेश कंदासीं। हाणे हिन जेके वीडियो आहे जेके असीं पेश कयूं पिया, इनखे लाइक करियो, कमेंट करियो, सब्सक्राइब करियो, त महिरबानी थींदी।